अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदव, अलाह जे से अमान समय हूंदव ऐं तव्हां सां गॾु आहे पंहिंजो भाउ फरीद लगारी, फरीद ब्लॉग सां गॾु। ऐं तव्हां उम्मीद आहे तव्हां ख़ुशि हूंदव। ऐं हींअर वापार जो टाइम थी वियो आहे, तक़रीबन 3-4 थिया आहिनि ऐं पाण सां गॾु आहे हींअर मौज़ी शख़्सियत अब्दुल वहाब काज़ी साहब ऐं उन जे थोरा ख़्यालात इज़हार कंदो, पंहिंजा ॿुधाईंदो ऐं पाण सां गॾु आहे। तमामु बहितरीनु शख़्सियत आहे ऐं अचो त उनजा ख़्यालात छा थो चवणु चाहे अहिड़ी गर्मी में। ऐं हिते पाण में एतिरी गर्मी आहे फ्लैट में त छा ॿुधायूं। ऐं असांखे एसी जी सख़्तु ज़रूरत आहे, मगर पैसा न आहिनि असां वटि। कोशिशि आहे इनशाला एसी वठंदासीं सघे, ॾिसूं पिया को जुगाड़, मगर अञा ताईं वरिती न आहे। तमामु गर्मी आहे फ्लैट में, पर शुक्र आहे यूपीएस लॻियल आहे, असांजो बचाव थियो वञे। अचो त ॾिसूं साहब छा थो चवे। तमामु बहितरीनु इंसान यूट्यूब चैनल ठाहियो आहे, पंहिंजी एक्टिविटी जे लाइ ठाहियो आहे त इन में तव्हांखे सुठो कंटेंट ॾींदो, तव्हांखे क्रिएटिव कंटेंट ॾींदो, जंहिंमां तव्हां तमामु घणी मालूमात हासिलु कंदा। हीअ पाण माशाल्लाह एजुकेशनिस्ट माण्हू आहे ऐं एजुकेशन सां बिलोंग रखे थो ऐं पाण पढ़ियलु लिखियलु मास्टर ऑर्डर आहे। तव्हांखे एंटरटेनमेंट बि कंदो ऐं तव्हांखे जेको आहे उहो भरपूर तव्हांखे फ़ाइदो पहुचाईंदो। तव्हां उम्मीदवार त तव्हां हिन चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। हीअ पंहिंजी महिनत खे जारी रखंदो ऐं जेको आहे सो अॻिते वधंदो। माशाल्लाह तमामु घणी महिरबानी। इहे ॿुधियो तव्हां फारूकी जा ख़्यालात ऐं असां सां गॾु वेठो आहे पाण। कीअं आहे, ख़ुशि आहे, हाणे असांखे चांहि में कप पीआरियो। ऐं तव्हांखे मिलंदी होटल ते, होटल घर आहे ॿुधायो, हीअ को होटल कोन्हे, होटल न कारे वठो, हाणे हेठि केरु वञे। असां रहियल आहियूं 7थे फ्लोर ते, हाणे लहूं था, वॾी मुसीबत आहे असां लाइ। इन करे असां लहणु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे प्यारु था कयूं, असांखे चांहि पीआरे। सुबुह असां चांहि न पीती, चांहि न पीती आहे। तव्हांखे पीअण खपे, ख़ुदा ताला तव्हांखे जो जिस्म जसम ॾिनी आहे, लिफ्ट लॻल आहे, तव्हां हेठि वरितो वञो आहे पंहिंजी महिनत ते। हा ठीकु आहे, तव्हां चांहि पीअण में कामयाबु थी वञो। हींअर तव्हांखे मूंखे चवणो न पियो। सही, ॿुधो चांहि मूंखे पीआरींदो आहे पाण, भलो माण्हू पाण ठाहे पीआरींदो आहे असांखे पंहिंजे हथनि सां। ऐं उन सां गॾु अॼु हिकिड़ी नई पंहिंजो दोस्त ईंदो सैफुल्ला बेरोई, उन सां बि तव्हांखे इंट्रोड्यूस कराईंदासीं, उन सां बि तव्हांखे मिलाईंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजो भाउ दोस्त अची वियो आहे सैफुल्ला बेरोई साहब। ऐं छा हाल आहे? क्या खुश है, ठीक ठाक भीड़ बहुत है। हाँ ना भागकर तो भाई मिलने के हाल है। क्या कुछ खैर ठीक ठाक, दुआ सब सही से मजे में खैर खैर सर सी हो। अल्हम्दुलिल्लाह खैर ठीक ठाक, तो सही दुआ है सब खैर। ता बुधायो खैर लोगो बे अल्हम्दुलिल्लाह, तो खुश है तभी से पढ़ाई की मैंने पढ़ाई बस क्लास खैर तभी से दुआ। नाज़रीन तकरीबन असां के लॻो 2 साल थी विया आहिनि न, मथे तकरीबन 2 साल खां पोइ 3 साल खां पोइ मिलिया आहिनि। तकरीबन 2-3 साल असां रूममेट रही चुका आहियूं। हिते जॾहिं आउं नर्सिंग कंदो हुउसि त ही फरीद खान लगारी बि हिते पढ़ंदो, गॾु हूंदा हुआसीं। नंढो हूंदो हा नंढो, हाणे वॾो थी वियो माशाल्लाह। हाणे ऐं हिकिड़ो तव्हां रिक्वेस्ट आहे त हिनखे तव्हां सपोर्ट कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं जेको असांजे वीडियो शेयर कयो, महिरबानी करे। हा ॿियो ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह खैर सब खैर कीअं अची यादि कयो अॼु? बाबा यादि तव्हां ही आयो, ठीकु आहे, यादि आऊं कंदो आहियां, तूं कोन कंदो आहियां। न इंशाल्लाह हाणे यादि कंदासीं। बसि यादि आयो, मुंहिंजे दोस्तनि सां मिलूं ऐं टेस्ट बि आहे सुभाणे। अच्छा टाउन ऑफिसर जो दुआ कजो त हिन बहाने मुलाक़ात बि थी वई। हा दुआ कजो, सुभाणे सैफुल्ला साहब जी टेस्ट आहे, सुठी थिए ऐं पास थी वञे इंशाल्लाह। टेस्ट आहे लोकल गवर्नमेंट में टाउन ऑफिसर जो। टाउन ऑफिसर इंशाल्लाह उहा टेस्ट मुंहिंजी बि आहे 6 तारीख़ ऐं उहो तव्हांखे ब्लॉग ॾेखारींदुसि 6 तारीख़ आउं ईंदुसि इंशाल्लाह पास कंदासीं। ऐं महिनत बिल्कुलु महिनत बि कई आहे ऐं उमेद बि आहे। पर जेका हालत आहिनि तव्हांखे ख़बर आहे सिंध गवर्नमेंट जा ऐं असांजे मुल्क जा हालत कहिड़ा आहिनि, अलाह करे मेरिट हुजे, उमेद आहे। मेरिट मुश्किल आहे नाज़रीन, तव्हांखे हीअं ख़बर आहे जेको असांखे ॾिसनि पिया सिंधवासी, उनखे ख़बर आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट केतिरी क़दुरु आहे ऐं केतिरी क़दुरु कोन्हे। बहरहाल असां पंहिंजी महिनत कई आहे, इंशाल्लाह पास थींदासीं
ऐं पोइ इंशाल्लाह उमेद आहे पास थी वेंदासीं बाक़ी अॻियां ॾिसूं था छा थो थिए कोशिश जारी आहे पंहिंजी। कोशिश जारी आहे कोशिश हा कोशिश हुजे जे कोशिश में तो अगरि उहो हिकिड़ो आहे डायलॉग आहे हाँ न मूं ॿुधो आहे इहा अब्तल ड्रामा जो आहे सही है। जेको तव्हांखे चए तव्हांजो अक़ल नाकाफ़ी आहे तव्हां चयो असांजी कोशिशि काफ़ी आहे भले असांजो ज़हन नंढो हुजे पर असां कोशिशि कंदासीं सही छो त ॻाल्हि आहे। कोशिशि सां ई उमेद जेको आहे दुनिया में माण्हू आहे कामयाब। कामयाबु आहे हा उम्मीद इंशाल्लाह है कि हा लॻाए पिया आहियूं लतीफ़ चए इंशाल्लाह। इंशाल्लाह ऐं इहो असांजो सैफुल्ला दोस्त पंहिंजो यार अॼु आयो टेस्ट ॾियणु ऐं तव्हांखे चयोमि तिन सां मुलाक़ात कराईंदो हिन जे ख़्यालात ॿुधो ऐं असांखे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो इंशाल्लाह कंहिं नेक्स्ट व्लॉग सां तव्हां सां गॾु आहियूं वॾी महिरबानी तव्हांजी।